अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मुस्लिम बुर्दी ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं वाशिंगटन डीसी में। वाशिंगटन डीसी जे कैपिटल हिल एरिया में, जिते दुनिया जी उहा बिल्डिंग आहे जिते दुनिया जा फ़ैसिला कया वेंदा आहिनि, अमेरिका समेत दुनिया जा फ़ैसिला कया वेंदा आहिनि। अॼु असां वटि सिंध मां आयल हिकिड़ी ख़ूबसूरत फ़नकार जेका पंहिंजे गीतनि वसीले पूरी सिंध समेत पूरी दुनिया खे पैगाम ॾींदी आहे मोहबत जो, अमन जो ऐं प्यार जो। सो असां सां मौजूदु आहे अनीना फ़िदा जतोई, पंहिंजे प्रोग्रामनि लाइ हिते आयल आहे। सो असां अॼु गॾु आहियूं डीसी में। मां अनीना खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे दोस्तनि खे हूअं त तारीफ़ जी की मोहताज न आहे, पर दोस्तनि खे पंहिंजो तारीफ़ कराए ऐं सिंध जे नाले ते हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॿुधाए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अनीना फ़िदा। तव्हां सभिनि खे ख़बर आहे असां अॼु हिन बहितरीनु जॻह ते कैपिटल पाकिस्तान अमेरिका जो हिकिड़ो बहितरीनु जॻह आहे ऐं दुनिया जा जिते फ़ैसिला थींदा आहिनि। सो असां वाशिंगटन डीसी में वेठा आहियूं ऐं मुस्लिम बुर्दी साहब ऐं इमरान सुमरो साहब असां सां गॾु बहितरीनु असांजा दोस्त आहिनि। उन्हनि चयो त हलो असां कैपिटल घुमूं था। मां चयो हलो बिस्मिल्ला। सो प्रोग्राम्स त थींदा रहंदा आहिनि, पर पंहिंजी सिंध खे, पंहिंजे मुल्क खे जिथे बि प्रेज़ेंट करे सघां उहो मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं हिते बि मां इहे ई चाहींदसि त असां सिंध में जेकी मोहबतूं ॾियणु था चाहियूं या जेको पैगाम था ॾियणु चाहियूं पूरी दुनिया खे, त सिंधी केतिरा पुरअमन आहिनि ऐं उहो हमेशह पीस ऐं प्यार जी ॻाल्हि कंदा आहिनि। सो ॿ लाइनूं तव्हांखे ज़रूरु हिते ॿुधाईंदसि हुन जे सिंध जे मुतालिक़। त हो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरी पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। वाह वाह, ज़बरदस्त दोस्तों। अनीना फ़िदा असांजे दुबई जे प्रोग्राम में बि आयल हुई, तमामु ज़बरदस्त परफॉर्म कयो हुयो 2021 जे दिसंबर में। सो अॼु असां सां गॾु आहिनि अमेरिका में ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असां गॾु इमरान सुमरो बि आहे, त मां चवंदुमि त उहो बि वीडियो में अचे ऐं कुझु लफ़्ज़ उहो बि असां सां शेयर करे अचो था। हा हा, महिरबानी अनिला जी, हिते आई आहे असां सां गॾु, काफ़ी मज़ो पियो अचे। डीसी बि घुमूं पिया ऐं अहिड़ो सुरीलो आवाज़ु जेको आहे काफ़ी मुश्किल मिलंदो आहे, जेको तव्हां लाइव ॿुधंदा आहियो। असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां सां गॾु आहे। असां विज़िट करे रहिया आहियूं वाशिंगटन डीसी। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। दुआ में यादि, सिंध सलामत, सार सलामत।